लेटर अज भी ना आयो। हाणे बस को भी रस्तो कोने, को भी न। सुबह को सिज पाण सां शदीद ज़िदियूं खणी उभरंदो ऐं मुंह में त एतिरी हिम्मत ही कोन्हे जो सुबह के सिज खे ॾिसी सघां। हाणे मौत ई निजात आहे, हर दर्द खां, हर तकलीफ़ खां निजात। हाणे बस मौत ही वाहिद रस्तो आहे, आखिरी हल। काश काश अॼु ॾींहं ताईं इहो लेटर अची वञे हा त शायद, पर ईअं न थियो, न थियो ईअं। लेटर न आयो। हाणे बस मौत ही आखिरी दब आहे। अॼु खां पोइ काई रात उदास न गुज़रंदी। अॼु खां पोइ हिक न इहो आवाज़ कॾहिं न ॿुधी सघंदा। बाबा बूट छिॼी पियो आहे बाबा, टीचर मारे थी बाबा, नओं बूट वठी ॾे बाबा। अॼु खां पोइ इहो आवाज़ बि कॾहिं न ईंदो। चांवरनि जी आख़िरी लप बची आहे, छल ॿारनि में पूरी पइजी वञे। सब किस्मत जो खेल आहे, सब किस्मत जो। बस हाणे घणो थियो, घणो थियो। हाणे हर तकलीफ़ तमाम, हर तकलीफ़ तमाम। केॾो न सस्तो आहे मौत, सफ़ा सस्तो। हिक वेले जी मानीअ खां वधीक सस्तो। ही ॾिस,
एक क्लोरोफॉर्म है। इन जे सिंगण सां तव्हां सब सुकून जी निंड सुम्ही पवंदो। ऐं पोइ बस हर तकलीफ़ तमाम तोखे उजागो आहे न, सुम्ही प। अहिड़ी निंड तोखे याद आहे साजो हबीब जी शादीअ में जॾहिं पके जी बदमाश हवा तुंहिंजे वारनि खे विकिरे छॾियो हुयो ऐं तूं पंहिंजे मुंहं तां वार वराए जॾहिं साम्हूं ॾिठो हुयो त मां बीठो हुयुसि। उहा पहिरीं नज़र, हा उहा पहिरीं नज़र अॼु बि मुंहिंजे अंदर में चुभ विझंदी आहे, विझंदी आहे। मूंखे माफ़ कर छॾिजां साजो, माफ़ करे छॾिजां। सत महीना वॾी है, बस एतिरी जिंदगी तोखे त ख़बर ई कान पई त जिंदगी किथां शुरू थी ऐं किथे ख़त्म। सब खां वॾी नाइला, उमिरि 10 साल, साथी सबाजी, बिल्कुलु माउ वांगे, कॾहिं शिकायत न कयईं, सदाई चपन ते मुर्क, सॾु करेसि त मिठो आवाज़, जी बाबा शिकायती पुट
सताई शिकायत बूट वठी दे ना बाबा नओं बूट बूट बाबा सताई सागी रिट सताई सागी रिट न मां ईअं नथो करे सघां न पंहिंजे हथनि सां पंहिंजे बचनि खे न न को त रस्तो हूंदो को त रस्तो हूंदो शायदि लेटर आयो हुजे मतां ॿारनि किथे रखी छॾियो हुजे मतां ॿारनि किथे रखी छॾियो हुजे न अजाई उम्मीद थो करे सब रास्ता बंद थी चुका है सब हाणे हाणे ॿियो को रस्तो बि त कोन्हे छा थो थी सघे किथे वो लेटर साजदा मुझी बैग में तो नाहे रखियो हाँ मोहम्मद यूसुफ बी मैकेनिकल फर्स्ट क्लास पास किथां शुरू कयो किथे अची पहुतो आहियां इन हाल में अञा छा थियो छो त यूसुफ अञा केतिरी देर कंदे वक्त ॾिठो थी रात जो पोयों पहर शुरू थी चुको आहे बाक़ी घणो वक्त बचो अथई हलियो वञ हलियो वञ हलियो वञा मुंहिंजे वञण सां तुंहिंजो मसइलो हल थी वेंदो छो तो पाण खे धोखो ॾे
तो वट बाक़ी इहे ई 2 कलाक आहिनि। घणो न सोच। तू सभिनी खे बेहोश त करे चुको आहे, बाक़ी छा बचो आहे? हाणे खण विहाणो ऐं हिननि मां हर हिक जो साह घोटे छॾ। बस कर, बस कर, मां चवां थो, बस कर। ठीक आहे, मां बस तो कयां। तुंहिंजी ज़िंदगी आहे, तुंहिंजो मसइलो आहे, मुंहिंजो छा वञे? कंहिं चई त व्याज ते कर्ज वठ, नौकरी हली वई त ॿियो को कमकार करे। हां, व्याज ते कर्ज खणण जी कहिड़ी ज़रूरत हुई? ठीक आहे, खई कर्ज, पर उन कर्ज खे लाहिण जे लाइ वरी ॿियो कर्ज, उहो बि व्याज ते। ठीक आहे, तुंहिंजी ज़िंदगी आहे, मुंहिंजो छा वञे? सुबुह आख़िरी तारीख़ ताईं ईंदई 5-7 ॼणा कर्ज वापसि वठण। पोइ छा कंदे? कंहिं चई त व्याज ते कर्ज वठ, नौकरी हली वई त ॿियो को कमकार करे। हां, व्याज ते कर्ज खणण जी कहिड़ी ज़रूरत हुई? ठीक आहे, खई कर्ज, पर उन कर्ज खे लाहिण जे लाइ वरी ॿियो कर्ज, उहो बि व्याज ते। ठीक आहे, तुंहिंजी ज़िंदगी आहे, मुंहिंजो छा वञे? सुबुह आख़िरी तारीख़ ताईं ईंदई 5-7 ॼणा कर्ज वापसि वठण। पोइ छा कंदे? तोखां मदद न आहे घुरी, न आहे घुरी तोखां मदद। हमेशा मां ई त तुंहिंजी मदद कई आहे, न मञ। हिन हालत ताईं बि त तो ही पहुचायो आहे न। ये ताना बाद मेरी जाए, पहिरियां पंहिंजो घर बचाए। ही घर त तो लिखी ॾिनो आहे न। ऐं हा, पंहिंजी धीउ बि त तो लिखी ॾिनी आहे न। हेरा, तुंहिंजी ज़िंदगी आहे, मुंहिंजो छा वञे? हल भला, एसी ताईं बि ठीक हो, पर घटि में घटि पंहिंजी ज़ाल त जुआ में न हाराए। हां, ज़लील कमीना, अॼु ॾींहं ताईं जेको कुझु बि कयुमि तुंहिंजे ई चवण ते कयो आहे, ऐं तो सवाइ रुसवाईअ जे कुझु बि न आहे ॾिनो, कुझु बि न। बर्बाद वरी मां कयो आहे। कर्ज खणे तूं, घर खपाए तूं, साल जुआ में हाराए तूं, ऐं बर्बाद कयां मां। वाह जो इंसाफ़ आहे तो वटि। ॾोह वरी मुंहिंजो, चङाई पई खट में। वक़्तु हिन हालत ते अची पहुचाईंदो। इहो ई त तोखे मां सम्झायां थो त वक़्तु तोसां तमामु बुरो कयो आहे। हाणे देरि न कर, खण विहाणो ऐं वाह वक़्त जे मुंहं ते हिकु ज़ोरदार चमाट। पर कीअं? पंहिंजनि बचनि खे पंहिंजनि हथनि सां? न न, मां हीअं नथो करे सघां। न यार, तूं हिननि जो सॼणो आहे, दुश्मन न। हल, जे घर वियो त बि ठीकु आहे, पर कीअं बर्दाश्त कंदे त तुंहिंजी ज़ाल तोखां केरु खसी वञे, या तुंहिंजी धीउ तोखां केरु खणे? कीअं बर्दाश्त कंदे? आहे ॿियो को रस्तो? काश काश वो लेटर अॼु अची वञे हा।
काश छॾ लेटर खे ना आयो त ना आयो हाणे हाणे उन ॻाल्हि खे सोचो न अजायो आहे जे हमेशह मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी अथी न त अॼु बि ॿुध खण विहाणो ते न कर पंहिंजे ॿारनि खे हाणे जो हाणे ख़तम कर किसो बस हेतिरी ॻाल्हि ठीक है जे जिंदगी पंहिंजो न कयो त न सही हाणे हाणे मौत खे था पंहिंजो कयूं सही आहे मौत खे था पंहिंजो कयूं जल्दी कर खण विहाणो ख़त्म कर ये किसो अच खण विहाणो इंतिहाई बुज़दिल ऐं किरल इंसान खां ॿी तवको बि कहिड़ी कजे ॿुधो इंसान दरिंदो थी पवंदो आहे पर तूं त अॼु इंतिहा करे छॾी अड़े दरिंदा बि पंहिंजे नस्ल जो दिफ़ा कंदा आहिनि तूं कहिड़े क़िस्म जो दरिंदो आहे चुप पंहिंजे नस्ल खे पाण ई थो ख़तम करे आई मुसीबत अचो साईं तव्हांजी कमी हुई मस त को चङो कम पियो करे ऐं तूं मां तोसां ॻाल्हाइण न आयो आहियां हा साईं मां त सिकां थो तोसां ॻाल्हाइण जे लाइ बस हिकु लफ़्ज़ बि वधीक न यूसुफ पंहिंजी हिन कैफ़ियत खां ॿाहिरि अच पंहिंजी हिन कैफ़ियत खां काइनात में अहिड़ो को बि मसइलो न आहे जंहिंजो हल न हुजे न हाणे को हल कोन्हे तूं सदाई ईअं ई चयो आहे तो को हल कोन्हे यादि कर जॾहिं यूनिवर्सिटी पढ़ण लाइ तो वटि पैसा कोन हुया तूं चयो न कोई हल कोन्हे यादि कर जॾहिं नौकिरी लाइ दर बदर हुई तूं चयो न कोई हल कोन्हे यादि कर जॾहिं शादीअ में रुकावटूं हुयूं तॾहिं बि तूं चयो हुयो कोई हल कोन्हे छा थियो निकिरी आया न कोई हल पर उहे त सभु नंढियूं ॻाल्हियूं हुयूं पर उन वक़्तु वॾियूं हुयूं जॾहिं हे वक़्तु गुज़री वेंदो तोखे हे मसइलो बि नंढो लॻंदो इंसान बेसब्रो आहे जल्दी मतारे वेंदो आहे तोखे ख़बर आहे त मां व्याज ते कर्ज़ वरितो ऐं हुनजे बदिले ही घर लिखी ॾिनो आहे हा ख़बर आहे तोखे ख़बर आहे त मां व्याज खां तंग थी वधीक कर्ज़ वरितो ऐं बदिले में पंहिंजी धीउ बि लिखी ॾिनमि हा तोखे ख़बर त मां ही घर ऐं पंहिंजी धीउ खे बचाइण लाइ जुआ खेॾी ऐं हुते ज़ाल बि हाराए वेठुसि हा ख़बर आहे त पोइ तोखे इहा बि ख़बर हूंदी त सुबुह सां हू राति न ईंदा हो मूंखां साइता खसे वेंदा मूंखां नायला खसे वेंदा बसि सॼो सुबुह जो चंद कलाकनि खां पोइ हा सभु ख़बर आहे त पोइ अञा तो वटि कुझु ॻाल्हाइण लाइ बाक़ी आहे हा छॾ पंहिंजी बुज़दिली मुक़ाबिलो कर बुज़दिली ॿियो वरी छा तूं जेको कुझु कयो आहे उहो हिकु बुज़दिल शख़्स ई करे सघे थो जे तूं मुड़ुसु माण्हू हुजी आहे त पंहिंजी घर जी औरतुनि खे ईअं दावा ते न लॻाई आहे पोयनि 3 सालनि खां मां बेरोज़गार ऐं माज़ूर रहियो आहियां ऐं तूं छा थो सम्झे
तू छा तो समझे त मां मुकाबलो नाहे कयो? न न न कयो आहे तो मुकाबलो। तो हमेशा फरार जो रस्तो ॻोल्हियो आहे। हमेशा हमेशा पंहिंजे नफ़्स जे धोखे में रहियो आहे तूं। ही केरु आहे? मां केरु आहियां? छो तूं हिन जो दिमाग़ ख़राब करीं? असां ई तुंहिंजो नफ़्स आहियूं। हे तुंहिंजो नफ़्स हमारा ऐं मां नफ़्स लवां मां। हिकु तोखे बुराई तरफ़ वठी वेंदो ऐं ॿियो तोखे भलाई तरफ़। पर तूं हमेशा हिन जो चवण वरितो आहे। हमेशा हिन रस्ते ते हलियो आहे तूं। मतलब मां हिन सां बुरो कयो आहे? हा हा तो हमेशा हिन सां बुरो कयो आहे। तूं हिनखे हमेशा ख्वाहिश जे जार में फसाए ग़लती मथां ग़लती कराई आहे। पर फैसले जो अख्तियार त सदाई हिन वटि ई रहियो आहे न। पर उकसाइण वारो केरु आहे? तूं ई आहे न। के चयो हिनखे त घरां भॼी वञे? के चयो हिनखे त करप्शन करे पंहिंजी नौकरी विञाए वेई? के चयो हिनखे त व्याज ते कर्ज़ वठी जुआ खेॾे? हिन जी टंग बि मां भॻी। हण हण सभु इल्ज़ाम मूं ते हण। हल मां बुरो कयुमि, तूं कहिड़ी चङाई कई अथसि? हे जे मुंहिंजो चवण वठे आ त अॼु हिन हाल में न हुजे आ। बकवास बंद कयो पंहिंजी बकवास। हलिया वञो हितां, छॾे ॾियो मूंखे अकेलो। अरे तव्हां मुंहिंजी ज़िंदगी तमाशो बणाए छॾी आहे। अदा तूं छॾ हिन जी ॻाल्हियुनि खे। हिन वटि सवाइ ड्रामे करण जी ॻाल्हि ई कोन्हे। अच अच त पंहिंजो कमु कयूं असां। यूसुफ पंहिंजे अंदर में जाती पाए ॾिस। जाती पाए ॾिस पंहिंजे अंदर में। तूं पंहिंजी ज़िंदगी सां पाण मज़ाक कई आहे। पंहिंजी हिन जो हालत जो ज़िम्मेवार तूं पाण आहीं। मां ज़िम्मेवार आहियां? हा तूं पाण ज़िम्मेवार आहीं। तूं हिकु मैकेनिकल इंजीनियर आहीं। नौकरी खसी वञण खां पोइ जे तूं पंहिंजी हिकु गैराज खोली आहे तब बि इज़त ई रोज़ी कमाए आहे। पर न, तूं ईअं न कयो। तूं हिन चवण में अची पाण खे कर्ज़ में फासाए छॾियो। ॿियो केरु ज़िम्मेवार आहे? मां हालात जे ॾाढो मजबूर थी पियो हुयुसि। मजबूर? व्याज ते कर्ज़ वठण दी का मजबूरी आहे? न विसार यूसुफ, न विसार त तूं हिकु आलिम जो पुटु आहीं। रांडे जी हिन कुंड में तोखे क़ुरान जो दर्स ॾींदो हुयो। तोखां वधीक ॿियो कंहिंखे ख़बर आहे त व्याज जी का माफ़ी न आहे। का माफ़ी न आहे व्याज जी। नफ़रत आहे, शदीद नफ़रत आहे मूंखे पंहिंजे पीउ खां। अरे बीमार रहंदी मुंहिंजी मां। इलाज जा पैसा बि हुआ बाबे वटि, पोइ बि रुगो आसरा रब ते रखो। तड़पी तड़पी मरी वई। हुन मूंखे पाण जहिड़ो आलिम बणाइण ते चाहियो। न हुयो मूंखे आलिम बणजणो, न हुयो मूंखे रहणो हिन गुरबत में गुरजी त पोइ छा करे वरितो आहे तूं? छा करे वरितो आहे तूं? अॼु उहा साॻी गुरबत तुंहिंजे साम्हूं आहे। हे उहो साॻियो ई घर आहे जितां तूं भॼी वएं। छा हासिल करे वरितो आहे तूं? हा मां भॼी वियो हुयुसि हिन घर मां। मूंखे इंजीनियर थियणो हुयो, मूंखे पैसा कमाइणा हुया। हा थी वएं तूं इंजीनियर, पैसा बि कमाया तूं। पोइ छो मोटी आयो आहे हिते? कहिड़ो हक़ आहे तोखे हिते रहण जो? तोखे ख़बर आहे तुंहिंजे वञण खां पोइ हे घर केतिरो ख़ामोश थी वियो, केतिरो अकेलो रहिजी वियो तुंहिंजो पीउ हिते? तोखे ख़बर आहे हुनजो मौत कीअं थियो? कंहिं कुलो ॾिनो, कंहिं कांधपो कयो? नहीं ॿुधणो,
ना ही ॿुधणो कुछ भी मूंखे। तुझी दिल सख्त थी वई आहे यूसुफ। तू पाण खे गुमराही जे अंधेरे में गुम करे छॾियो आहे। त पोइ छा करे? ॾसेसि न छा करे? यार हिन जी हालत ॾिस। अथसि क्या वसियत जो पाण साबित घुमी भी सघे? कमाइण जे नाले ते वञी इहा हिकिड़ी बैसाखी बची अथसि। इहा माण्हुनि खे ॾेखारे वञी पिने छा? हिन जहिड़े अज़ीम ऐं खुददार माण्हू जे लाइ पिनी खाइण बदिरां पाण खे मारणी बहितर क़दम आहे। अच दा अच पंहिंजो कमु कयूं। ॿुधाई ॻाल्हियूं सदा इन जे ई चवण ते हलियो आहे न। यार भाषा माण्हू आहे बाबा। हिन सां वॾा मसला आहिनि। घर वयुसि, ज़ाल वयसि, धी वयुसि, बाक़ी छा बचो अथसि? चोथो हिनखे कूड़ा दिलासा ॾेई। ये दिलासा न आहिनि, दिलासा न आहिनि। इहे ज़िंदगी जा अटल उसूल आहिनि। हा साईं, तूं अफलातून जे स्कूल मां पढ़ी आयो आहे, बाक़ी असां कॾहिं स्कूल ॾिठो ई न आहे। ॻाल्हियूं अहिड़ियूं कंदा हो। काश काश इहो लेटर अॼु ताईं अची वञे हा त शायदि। अची वेंदो लेटर यूसुफ, अची वेंदो। तू जेके मशीन डिज़ाइनियूं मोकिलियूं आहिनि उहे बहितरीन आहिनि। का बि कंपनी उन्हनि खे रद्द न कंदी। तू रब ते भरोसो रख, यकीन रख रब ते। तू वरी ॿीहर हिकु नई ज़िंदगी शुरू करे सघंदी। यार अजायो था वक़्तु विञायो। लेटर अॼु न पहुतो त मतिलब न पहुतो। हाणे उहो कहिड़े कम जो? 2 कलाकनि खां पोइ छा थियण वारो आहे इहा त ख़बर अथव न? सूरत-हाल बिल्कुलु वाज़िह आहे। हाणे कुछ भी नथो थी सके। हाणे को भी रस्तो कोन्हे, को भी न। इते रखीस न, इहा ई हकीकत आहे। यूसुफ सब्र कर यूसुफ। अञा भी को रस्तो निकिरी सके थो। कहिड़ो रस्तो निकिरी सके थो? कहिड़ो रस्तो निकिरी सके थो? चंद घड़नि खां पोइ हू रहसन ईंदा, मूंखां मुंहिंजी नाइला खसे वेंदा, मूंखां मुंहिंजी साइदा खसे वेंदा, मूंखे घर खां ॿाहिरि फिटी करे छॾींदा। अड़े इन्हनि खे त ख़बर बि न आहे त सुबुह सां हिननि सां छा थियण वारो आहे। हे रोअंदियूं रणंदियूं ऐं मां कुझु बि न करे सघंदुसि, कुझु बि न। बस इहा ई तल्ख़ हक़ीक़त आहे। हाणे ॿियो को बि रस्तो कोन्हे, को बि न। हाणे तव्हां ख़ामोश छो थी विया आहियो? छो ख़ामोश थी विया आहियो? ठीकु आहे, ठीकु आहे, मां मञा थो त मां हिन घर मां भॼी वियो, छॾे ॾिनो मां पंहिंजे पीउ खे अकेलो। धिका थाबा खाई इंजीनियर थियुसि, कमीशन पास कयुमि, नौकरी भी मिली वही। जी उन वक्त इज्जत सां नौकरी कया, पांजे वालिद खां माफ़ी वठी उनके पाण सां गॾु रहिया त, पर मां ये न कयो ईअं। मां बेतहाशा करप्शन कयमि।
मगरूर थी वयसि, हर अंजाम खां बेखबर थी खूब पैसो कमायमि ऐं आखिर पकड़िजी पयसि। 2 साल इंक्वायरी हली, हराम जो पैसो हराम थी वियो। कर्ज वठी केस विड़ियुमि, उते बि हाराए वेठुसि ऐं मथां नौकरी तां बि टर्मिनेट थी वियसि। ऐं वरी ही हादसो। हिन हादसे मुझे रही कोई हिम्मत खसे वरती। सफ़ा मजबूर बेहाल थी वयसि। मजबूरन व्याज ते कर्ज वरतो ऐं इहो सिलसिलो हलंदो रहियो। कर्ज मथां कर्ज, कर्ज मथां कर्ज। बंगलो खपी वियो, कार खपी वई, पर व्याज न लथो। मजबूर थी हिन घर में वापसि आयुसि। वधीक कर्ज मिलण भी बंद थी वियो। व्याज में वयम फासंदो हेतिरे क़दुरु जो धीउ लिखी ॾिनमि, पर व्याज न लथो, न लथो व्याज। ऐं पोइ मजबूर थी जुआ खेॾिया। जुआ जे दाव में ज़ाल बि हाराए वेठुसि। व्याज पोइ बि न लथो, पोइ बि न लथो। बस हाणे निजात जो को बि रस्तो कोन्हे। हाणे कुछ बचो भी तो कोने। बस हाणे मौत ही निजात है, मौत ही निजात। रस्तो आए, रस्तो आए यूसुफ, पर हिन वक्त शायद तोखे समझ में न अची। अजायो था वक्त विञायो। एतिरे थोरे अरसे में हिन वटि के लख कोन अची वेंदा जो सभु कुझु वठाए अचे। हीउ आसान रस्तो अथसि। ख़तम करे पाण खे, ख़तम करे ॿारनि खे, ख़तम करे ही किसो। मञा थो त हर आसान रस्तो नाकामी तरफ वेंदो आहे ऐं मुश्किल रस्तो हमेशा कामयाबी तरफ। पर हाणे वक्त ही ना है बचो। लमन में तकदीर मटबी आहे, लमन में। तो थोड़े वक्त जी गाल तो करे। सिर्फ पुख्तो ईमान खपे, सिर्फ पुख्तो ईमान। कायनात जो को भी ज़रो आसमान वारे जे दस्तरस खां ॿाहिरि न आहे। वाह रे वाह, हल थो करे। आसमान वारे ही त हिन हाल ते पहुचायो अथसि। ग़लति थो चवे तो हमेशा यूसुफ जे दिमाग़ में ग़लति ॻाल्हियूं भरियूं आहिनि। आसमान वारो पहिरियों थी नथो सघे। हाँ साईं,
ॾिसूंसि था वॾी रहमत थी वसेसि। ये हिन जा पंहिंजा अमल आहिनि। सही थो चए। भलो थिए त आसमान वारिया कम ऐं बुरो थिए त पंहिंजा अमल। फैसलो तोखां कराइजे। काश इहो लेटर अॼु अची वञे हा। अची वेंदो। तूं छा थो चवणु चाहे? माफ़ी वठ पंहिंजे रब खां। मोटी वठ सिधे रस्ते ते। पोइ ॾिस त तुंहिंजो रब छा थो करे। रब? कहिड़ो रब? ॻाल्हियूं कहिड़ियूं थो करे? वक़्तु ई केतिरो बचियो आहे मूं वटि। मुंहिंजो पीउ बि सदाईं हिन रस्ते ते हलियो। छा मिलियो हुनखे? तोखे छा ख़बर त छा मिलियो हुनखे? हुन जहिड़ो पुरसुकून ऐं मुतमिन इंसान पूरे इलाइक़े में न हो तो आगे रड़ियूं कोन कंदो हुयो। रब जी रज़ा ते राज़ी हुयो। न आयो दुनिया जे धोखे में। त पोइ छा करे वरितो हुन? छा करे वरितो? पाण बि बुखुनि ते मरी वियो, ज़ाल खे बि बुखुनि ते बीमारियुनि में मारे छॾे। तो छा करे वरितो आहे? हुन तो वांगुरु पंहिंजो घर कोन खपायो, पंहिंजी ज़ाल कोन खपाई हुन। हा बुखुनि ते रहियो, पर तुंहिंजो पेट त भरियो न हुन। भॼी वियो हिन न घर मां, भॼी वियो न। पर पोइ बि हर महीने यूनिवर्सिटी अची तुंहिंजे प्रोफेसर खे ख़र्चा पैसा ॾेई वेंदो हुयो। किथां ईंदा उहे पैसा? वो एक नाकाम ऐं शिकस्त खोरदा इंसान हो। वो पंहिंजी नाकामी मुंह में लिकाईंदो हो। ऐं तूं त हिकु कामयाब शख़्स आहीं न। ॾिसी वटि पंहिंजी कामयाबी। पंहिंजे पीउ जी ॻाल्हि थो करे। तूं हुनजे पेरनि जे मिटीअ बराबर बि न आहे। मस्जिद में सजदे दौरान दम ॾिनो हुन। 5 ॾींहंनि जो बुखारो हुयो, 5 ॾींहंनि जो। कंहिंजे आॾो हथ न टंगियईं, सिर्फ़ पंहिंजे रब खां घुरियईं, सिर्फ़ पंहिंजे रब खां। ऐं रब बि सजदे में घुराए वरितुसि, सजदे में। यूसुफ, कामयाबी इनखे चइबो आहे। तूं मुंहिंजी सूरत हाल खे सम्झण जी कोशिश त कर। हिन लम्हे जी हक़ीक़त इहा ई आहे त मां सभु कुझु विञाए चुको आहियां, सभु कुझु। हाणे मुंहिंजे अख़्तियार में कुझु बि कोन्हे। मां पंहिंजा हथ कटे वेठो आहियां। हाणे ॾिस त मां छा कयां। दगो आहे यूसुफ। हर इंसान खे रब तरफ़ां इरादे ऐं अमल जी मुकमल आज़ादी मिलियल आहे। ज़िंदगी में ग़लति ऐं सही अमल करणु इंसान जे पंहिंजे अख़्तियार में आहे। ग़लति अमल त तूं बेशुमार कया आहिनि। अॼु सही अमल करण जी कोशिश कर। विढ़ पंहिंजे नफ़्स सां। इहो करण लाइ हाणे टाइम न आहे बचो। मां तोखे ॿुधाए चुको आहियां त मां सभु कुझु हाराए चुको आहियां, सभु कुझु। कुझु बि अख़्तियार में न आहे मुंहिंजे। पंहिंजी ज़ाल ऐं धीउ खे खपाइण जो अख़्तियार हुयो तो वटि? दुनिया जी कहिड़ी कुंड में ईअं थींदो आहे? हे घर त तुंहिंजी मिल्कियत आहे।
छा हिन घर जी औरतूं बि तुंहिंजी मिल्कियत आहिनि? ज़ाल जी बि का हद हूंदी आहे। जे उहो ग़लति अमल तुंहिंजे अख़्तियार में हुयो त हाणे हुनखे सही करण बि तुंहिंजे अख़्तियार में आहे। तोखे विढ़णो पवंदो। कैसा विड़ा, कैसा विड़ा? पंहिंजी नफ़रत सां, पंहिंजी अना सां, पंहिंजी जहालत सां, पंहिंजे नफ़्स सां। असल में तुंहिंजी जंग पंहिंजो पाण सां आहे यूसुफ। तो हमेशा ग़लति जंग विड़ी आहे। अॼु सही जंग जोट। अञा तो वटि वक़्तु आहे। ये किताबी ॻाल्हियूं बंदि कर। जेकॾहिं तो वटि वाकई बि रस्तो आहे त मूंखे ॿुधाए, वरना मुंहिंजो टाइम ज़ाया न कर टाइम ज़ाया। यूसुफ, तूं रब ते भरोसो तो रख, यकीन तो रख रब ते। तूं पंहिंजी गलती सुधार ऐं तॾहिं तूं हासिल करे सघंदे पंहिंजी ख़ुशी। आसान आहे इहो चवणु, ॾाढो आसान आहे। हाणे बचो ई छा आहे? चंद मिंटनि खां पोइ हू राज़ न ईंदा। पंहिंजा ॿार ऐं ज़ाल खण ऐं पुलिस प्रोटेक्शन में हलो वञ। माना वागूअ जे वात मां निकिरी वञी शींहं जे वात में पवे। वाह जी सलाह नहीं। तुम बस कर इन सां छा थींदो? तोखे वेहण लाइ वक़्तु मिली वेंदो। हिकु खट तो लिखी ॾिनो, इहो खसी वेंदो। बाक़ी कंहिं बि इंसान खे खपाइण ऐं ख़रीद करण जो इख्तियार दुनिया जो को बि कानून नथो ॾे। हो तोसां गुंडागर्दी त करे सघनि था, पर तोखां तुंहिंजी ज़ाल ऐं धीउ नथा खसे सघनि। छा इहो कोन आसान रहंदो? न, आसान न आहे। पर ज़िंदगी जे हर मोड़ ते हमेशा ॿ रस्ता मिलंदा आहिनि, हिकु आसान ऐं ॿियो मुश्किल। आसान रस्तो हमेशा नाकामी तरफ़ ईंदो आहे, ऐं तो हमेशा आसान रस्तो चूंडियो आहे। अॼु मुश्किल चूंडे ॾिस। अच्छा, माना ज़ाल ऐं ॿार खाए खणी वञी माना थाणनि ते धिका खाए छा मिलंदुसि? रुसवाई, बदनामी। अञा त कंहिंखे बि ख़बर कोन्हे, पोइ सॼे शहर खे ख़बर पइजी वेंदी त इंजीनियर साहब कहिड़ो कारनामो कयो आहे, छा इज़त रहंदसि। ही आसान रस्तो अथसि। मां त चवांसि थो हाणे जो हाणे ॿारनि खे मारे जान छॾाए ख़तम करे छॾे किसे खे। ॿुधी कोन त आसान रस्तो हमेशा नाकामीअ तरफ़ वेंदो आहे। चङा इहो तो को ज़मानो ई न आहे। मरण खां पोइ छाजी कामयाबी ऐं छाजी नाकामी अची वेंदे न ॻाल्हियुनि में। यूसुफ, हमेशा वांगुरु तो वटि ॿ रस्ता आहिनि, हिकु आसान ऐं ॿियो मुश्किल। कर पंहिंजो फ़ैसिलो। हिन वक़्तु टाइम खां कमी कीअं? न मञ मुंहिंजी ॻाल्हि, हाणे ॾे मुंहुं। इहे ॾोहारी हमेशा अंधेरे में वार कंदा आहिनि, सुबुह जो इंतज़ार छो कंदा? सही थो चए, पर न, मां ईअं थियणु न ॾींदुसि मां ईअं थियणु। मां पंहिंजी साइज़ा पंहिंजे नाइला कंहिंखे कोन ॾींदुसि। न, मां ईअं थियणु न ॾींदुसि। हाणे रणनि करण मां को फ़ाइदो कोन्हे। हाणे रणनि करण मां को फ़ाइदो कोन्हे। तो देर करे छॾी आहे।
मां ये ध्यान न ॾींदुसि न मां ये ध्यान न ॾींदुसि तूं चुप छो बीठो आहे ॿुधाए न ताणे मां छा कयां हू रसन दर ते अची पहुता आहिनि ॿुधाए मूंखे मां छा कयां मां तोखे ॿुधाए चुको आहियां हालात जो मुक़ाबिलो कर मार हिन जट वटि दिमाग़ आहे अलाए कोन अञा चवे थो त मुक़ाबिलो कर माना ही मंडो दरवाज़ो खोले वञी ॿाहिरि 10 ॼणनि सां मुक़ाबिलो करे विहण लाइ ताक़त न पर हिमत जी ज़रूरत आहे वञी मूं ॾेई ॻाल्हाए उन्हनि सां थोरी मोहलत वठे या वरी पुलिस खे फोन करे हा साईं हू ॼण हिन सां ॻाल्हाइण आया आहिनि हू अचण सां ई पीरा हिन जी ज़ाल ऐं धीउ खे खंभे खणंदा ऐं हिन खे धिका ॾेई घर खां ॿाहिरि करे छॾींदा सही तो चए हाणे ॿियो कोई बि रस्तो कोन्हे मूंखे हिननि खे मारणो पवंदो मूंखे हिननि खे मारणो पवंदो सोचे वठ अञा वक़्तु अथई सोचण लाइ बाक़ी बचो ई छा आहे हू दर ते अची पहुता आहिनि बसि हाणे कुझु बि ग़लति थो करें हिकु दफ़ो ॿीहर आसान रस्तो थो चूंडे पंहिंजो आख़िरी मौक़ो बि विञाए थो मां चवां थो हटी वञ अॻियां हटी वञ अचो अचो जल्दी कर अचो अचो हेरा फेरिया राज जी सज़ा तमामु सख़्त आहे तोखे मुंहिंजी में बि आख़िरत में बि माफ़ी वठ पंहिंजे रब खां तोखे मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में छो नथी अचे हू हटी वञ परे मूंखां अचो हटी वञ जल्दी कर हटी वञ न कर हटी वञ हाँ सही आहे बिल्कुलु ठीकु ज़ोर से मुंह ते नक ते तुरे से नक ते वात ते हा ज़ोर सां सफ़ा सही हाँ सही आहे ॾके छो थो ओ दर खोलियो झांशरा जल्दी कर बाबा वो दरवाजो भंजण जी कोशिश था कर हिम्मत करे दरवाजो खोलियो तव्हांजूं टिकेटूं अची वयूं आहिनि मूं वटि एतिरो वक़्तु कोन्हे बाबा तव्हां वटि बि वक़्तु कोन बचियो आहे जल्दी दरवाज़ो खोलियो पुट यूसुफ बाबा दरवाज़ो खोल मूं वटि एतिरो वक़्तु कोन्हे बाबा अच बाबा पंहिंजो लेटर वठ मूंखे फजर जी आज़ान ॾियण लाइ वञिणो आहे देरि पई थिए लेटर यूसुफ पुट बाबा ॿारनि मुंहिंजो लेटर सम्झी खोले छॾियो ऐं मुंहिंजी टेबल ते रखी छॾियो बाबा हाणे निमाज़ जी तयारी पई कयमि त लेटर ते नज़र पई ॾिठमि त तव्हांजो लेटर कंहिं कंपनी तरफ़ां उन सां गॾु तव्हां सभिनी घर वारनि लाइ जहाज़ जी टिकेट बि आहे बाबा सुबुह 7 बजे इन करे हिन महिल तव्हांखे तकलीफ़ ॾिनमि अचे बाबा लेटर मां दरवाज़े जो उछलायां थो मूंखे निमाज़ जी देरि पई थिए यूसुफ पुट लेटर खण जांइ बाबा मां वञा पियो निमाज़ ते बाबा अमानत रखी थी मां चङो अल्लाह निगहबान
हे मां छा करे छॾियो, हे मां छा करे छॾियो, हे मां छा करे छॾियो, हे मां छा करे। उठो बाबा, बाबा लेटे बाबा, बाबा बाबा उठो, टीचर कौन मारी थी बाबा, ना बूट उठाओ बाबा, बूट उठाओ, बूट उठाओ।